मूंखे सम्झ में नथो अचे त तूं वापसि कीअं आहीं ऐं तोखे ज़िंदा हुननि छॾियो कीअं? वीचार खान ॿुधो न अथई त मारण वारे खां वधीक बचाइण वारो हूंदो आहे। कर ख़बर ज़मीन जो टुकड़ो लिखी ॾिनी छा? मां वापसि अची वियो आहियां न, ज़मीन बि वापसि अची वई। वो तुंहिंजो दोस्त आहे न SP ज़र अली, हा उन सां मुंहिंजी कचहरी करा। ठीकु आहे, मां हुनजो मूड ॾिसी थो न ॻाल्हाईंदुसि। ज़र अली सां थोरो मोहतात थी ॻाल्हाए पियो। तुंहिंजो क्लोज़ दोस्त आहे, मूंखे पूरी पक आहे त हू तोखां इनकार कोन कंदो। तूं ॻाल्हाए ॾिसीस। हा ईअं ठीकु आहे, पर अॼु शाम जो असांजी मीटिंग रखियल आहे। जेकॾहिं हू राज़बो ॾेखारींदो त मां हुनखे तो ज़रूरु वठी ईंदुसि। थैंक यू। सूबेदार बचल खान चंड 29 ऐं 30 बि थींदो आहे तो हुन जेका अखियुनि पुर ॾेखारे रहियो आहीं, तुंहिंजी इहा रविश मूंखे ज़िंदगी भर यादि रहंदी। तव्हां मुंहिंजी मजबूरी खे सम्झण जी कोशिश कयो साईं। मुंहिंजे मथां SSP साहब जो ज़ोर आहे। जेकॾहिं मां भाॻियुनि ख़िलाफ़ एक्शन नथो वठां, मुंहिंजी नौकरी तेल थी वेंदी। खान बहादुर साईं, ख़बर अथमि त तो ते केतिरो प्रेशर आहे। पहिरीं मूंखे इहो त ॿुधाए, इहो कमु कंहिंजे पैनल ते कयो अथई? खान बहादुर साईं, मां कसम खणण लाइ तयारु आहियां। सरदार बिजार खान जे चवण ते इहो सभु कुझु कोन कयो अथमि। ठीकु आहे कंहिंजे पैनल ते कयो अथई, मूंखे हुन सां को बि सरोकार कोन्हे। हाणे मुंहिंजो हुकुम ॿुध, सालेह जो फाइल हमेशह जे लाइ बंदि करे छॾ। हाणे हुन जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थियण घुर्जे। ठीकु आहे। अबा मल्हार, मां तोखे पराई जंग में कुॾण जी इजाज़त हरगिज़ कोन ॾींदसि। अम्मा साईं, सालेह असां खां कॾहिं खां परायो थी वियो आहे। मां मञां थो त सालेह असांजी बिरादरी जो न आहे, पर आहे त असांजे घर जे भातियुनि वांगुरु। पर अबा, बिचार खान जे कोट ते हमलो करण का मश्करी ॻाल्हि कोन्हे का। सुभाणे तोखे कुझु थी पियो त असांजो छा थींदो? अम्मा साईं, ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे अलाह जे हथ में आहे। जेकॾहिं मौत अचिणो हूंदो न त हिमल बची वेंदो, सुते बची वेंदो, घर खां ॿाहिरि बची वेंदो। ठीकु आहे, मां पिणे खे ॿुधाईंदसि। अगरि उन इजाज़त ॾिनी त पोइ भले वञजां। बाबा मूंखे कॾहिं मना कोन कंदो। बाबा खे ख़बर आहे त बहादुर कॾहिं मौत जी परवाह न आहिनि कंदा। बाबा त सदाईं कहरी शींहं वांगुरु ज़िंदगी गुज़ारी आहे। तव्हां थोरो सोचो त उहो कीअं चाहींदो त मां पंहिंजी ज़िंदगी गिदड़ वांगुरु जीआं। ॿई पीउ पुट मूंखां ज़ोर आयो। अम्मा साईं, चांडो की घर में नज़र कोन थी अचे, काॾां वई आहे? अबा चांडोकी मूमल ॻोठ वारी मायुनि सां बाज़ार वयूं आहिनि। चवनि पई त कुझु कपिड़ा वग़ैरह ख़रीद करणा आहिनि। वेरुनि जी वस्ती, वेरुनि जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।